हेलो सिंधी फ्रेंड्स, सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल ते तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत है। हींअर हिकिड़ो ॿियो वीडियो तव्हां सभिनी जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। पाटवा शहर जो ई महाकाली मंदिर जंहिंजो मैनेजमेंट सिंधी समाज तरफ़ां हिते थींदो आहे। ॾाढो पौराणिक मंदिर आहे, तव्हांखे हुन जा दर्शन कराईंदासीं। जीअं तव्हांखे पहिरें वीडियो में ॾेखारियोसीं कि हिते मंगलगिरी बापूअ जो मेलो पाटवा शहर में हर साल लॻंदो आहे। उन ई ॾींहंनि में माघ महीने जे साए सूमर मंगल ऐं ॿुधर जे ॾींहुं हिते साॻी सुविधा कई वेंदी आहे, छो त जूनागढ़ ज़िले जे बिल्कुलु पासे में, जूनागढ़ ज़िले में ई जेको शहर अचे थो बाटवा शहर, उते पूज्य हिंगराज मायो मंदिर भी है। तव्हांखे हुनजा दर्शन भी अॻ में कराया आहिनि। त हिन वीडियो सां तव्हांखे पूज्य महाकाली माता जो मंदिर जा दर्शन हींअर थी रहिया आहिनि, जेको ॾाढो पौराणिक मंदिर आहे। माता जा दर्शन पाण करे रहिया आहियूं। हिन मंदिर जी स्थापना भी ॾाढी, जॾहिं पंहिंजो सभु सिंधी पाकिस्तान में जॾहिं स्थानांतर थी करे भारत में अची वसिया, त उते इन्हनि हिंगराज मां जे मंदिर में जीअं जोत खणी करे आया हुआ, तीअं हिते महाकाली मंदिर में भी जोत खणी करे हिते पंहिंजे समाज जा अॻवान, पंहिंजे समाज जा सेवादारी हिते आया हुआ ऐं उन्हनि हिते पाटवा शहर में हींअर जेकी तव्हांखे अखंड जोत जो दर्शन थी रहियो आहे, इहा उहा ई अखंड जोत आहे। हिन जो दर्शन ॾाढो पवित्र दर्शन मञियो वेंदो आहे। इहा अखंड जोत जा दर्शन पाण हींअर करे रहिया आहियूं। ब्रह्मलीन सीता मां बाटवा शहर में बिल्कुलु पासे पासे में इन्हनि मंदिरनि जो दर्शन पाण करे सघंदा आहियूं। हिंगराज माए मंदिर सां गॾु गॾु महाकाली मंदिर हींअर तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो, महाकाली मंदिर में ई पूज्य मंगलगिरी बापूअ जी धूणी, जंहिंजो दर्शन हींअर पाण करे रहिया आहियूं। ॾाढो सुठे नमूने बाटवा शहर में इन मंदिरनि जो मैनेजमेंट पाण ॾिसी रहिया आहियूं। सॼे सिंधी समाज खे, सिर्फ़ु गुजरात न पर सॼे भारत देश जे सिंधी समाज खे ॾिसण लाइ, दर्शन करण लाइ इहो ॾाढो वॾो लहावो आहे ऐं सभिनी खे हिते ज़रूरु दर्शन करणु अचणु घुरिजे। इन मंदर में तव्हांखे ॿियो जेको गॾु ॾिसणु मिलंदो, मंदर जी पटांगण में ई विशाल पटांगण है। हींअर रसोई जी सुविधा करे रही आहिनि सेवादारी हितां, छो त जीअं तव्हांखे ॿुधायो, मंगलगिरी बापूअ जे मेले जे वक़्तु ई इहो बि आयोजन, हिन मंदिर में बि प्रसादीअ जो आयोजन, भंडारे जो आयोजन हर साल 3 ॾींहं कयो वेंदो आहे। हिते इन मंदिर जे पटांगण में गॾु गॾु महादेव, सनातन धर्म जे परमदेव महादेव जो लिंग जी भी स्थापना कयल आहे, शिवलिंग जी स्थापना कयल आहे। हींअर उते पूजा हली रही आहे। गॾु गॾु हींअर तव्हां ॾिसंदा, नंढा नंढा ॿार हिते मस्ती भी करे रहिया आहिनि ऐं दर्शन करणा आहिनि पंहिंजे परिवार सां गॾु। गॾु गॾु कष्ट भंजन देव हनुमान जी महाराज, ॾाढो वॾो महिमा आहे इन मंदिर में। गॾु गॾु हनुमान दादा जी मूर्तिअ जी बि स्थापना कयल आहे। गॾु गॾु
सिंधी समाज जेको हींअर ॾाढो आस्था रखंदो आहे त परम पूज्य साईं बाबा महाराज साईं नाथ जी महाराज की जय। उन्हनि जी मूर्तिअ जी स्थापना पिणु हिन मंदर में कयल आहे। हींअर पाण साईं बाबा जा दर्शन करे रहिया आहियूं। सॼे मंदर जो लुक पाण ॾिसंदासीं। ॾाढे सुठे नमूने सुठी जॻह में पवित्र जॻह में मंदर जी स्थापना थियल आहे। हिन मंदर जो दर्शन जो लाहवो पिणु वठणु घुरिजे। महाकाली मात की जय।